दोस्तों अज ज़बरदस्त धमाकेदार अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिठो कीअं हिकिड़ी गोली सां ॿ हमरा शेरल ऐं मुराद वारिस ऐं जेको आहे हैदर खे फड़कायो ऐं ज़ख़्मी कयो। केॾी वॾी ग़लती ड्रामे में आहे। तव्हां बि नोट कयो हूंदो, हेॾा उठ हेॾा जवान पिया पादर खाइनि। ऐं अहिड़े हिसाब सां हाणे सांवल छा कंदो? सांवल जीअं मोटंदो उन ख़बर पवंदी आहे। मसइलो ईअं थी वियो आहे, सांवल बाहि बारींदो ऐं इन्हनि जे लाइ घटि कोन कंदो ऐं हैदर ऐं वारिस खे भुजा खला लानतूं हणंदो। तव्हां काॾे आया हुजो, तव्हांखे कहिड़ा आहे माण्हू ही कमु करे विया आहिनि। यानी ज़बरदस्त सीन थियण वारा आहिनि अचण वारे एपिसोडनि में। ऐं तव्हां इहो ॾिसो न दोस्तों, ग़लतियूं आहिनि ड्रामनि में। हिन ड्रामे तॾहिं मथां थोरी घणी तनक़ीद बि कंदो आहे पंहिंजे सिंधी ड्रामनि ते। ऐं काफ़ी दोस्त चवंदा आहिनि यार सिंधी ड्रामनि ते तनक़ीद तूं छो कंदो आहे? तव्हां ॾिसो न, उर्दू ड्रामनि में हिकु हिकु शइ खे सोचे सम्झी शूट कयो वेंदो आहे। असां जेका सिंधी डायरेक्टर आहिनि उन हिते राइटर जी ग़लती न आहे, डायरेक्टर जी ग़लती आहे। त अड़े बाबा इहो कीअं तूं सीन शूट कयो आहे? फायर हिकिड़ो थियो आहे, मुड़ुसि ॿ किरिया आहिनि वञी, सम्झ में ॻाल्हि न आई। बहरहाल अजीब सीन हुयो, तव्हां बि ॾिठो असां बि ॾिठोसीं। अगरि दोस्तों अपडेट सुठी लॻी महिरबानी करे शायदि कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।